सिंध में इलेक्ट्रिक बसनि जो नओं दौर अवाम लाइ कहिड़ा फ़ाइदा? कराची जहिड़े वॾे शहर में रोज़ानो लखे माण्हू सफ़र कनि था, पर ट्रैफ़िक जाम, पुराणियूं बसूं ऐं मुनासिब पब्लिक ट्रांसपोर्ट जी खोट हमेशह वॾो मसइलो रहियो आहे। हाणे सिंध हुकूमत पीपल्स ग्रीन ट्रांसपोर्ट प्रोजेक्ट तहत इलेक्ट्रिक बसनि जो वॾो मनसूबो शुरू कयो आहे। सवाल इहो आहे त हीउ मनसूबो केतिरो वॾो आहे? उन सां माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो थींदो ऐं छा ही कराची जे ट्रांसपोर्ट जा मसइला हल करे सघंदो? अचो त सम्झूं। सिंध हुकूमत हिन मनसूबे तहत मरहलेवार 500 इलेक्ट्रिक बसूं रोडनि ते आणण जो ऐलान कयो आहे। उन्हनि में 312 मीटर डिघियूं ऐं 208 मीटर डिघियूं बसूं शामिल आहिनि। इन्हनि बसनि जो मक़सदु सिर्फ़ हिकु हंधि खां ॿिए हंधि माण्हुनि खे पहुचाइण न आहे, पर जदीद, महफ़ूज़ ऐं माहौल दोस्त ट्रांसपोर्ट फराहम करणु आहे। इहे बसूं एयर कंडीशन्ड आहिनि, उन्हनि में जदीद टिकट सिस्टम ऐं जदीद ट्रांसपोर्ट टेक्नोलॉजी ऐं जदीद ऑपरेशन कंट्रोल सेंटर जूं सहूलियतूं पिणु शामिल आहिनि। हिन वक़्तु अहम रूटनि मां हिकु गुलशन मयार खां टावर ताईं हली रहियो आहे, जेको सरजानी टाउन समेत केतिरनि ई इलाइक़नि जे रहवासियुनि खे शहर जे मर्कज़ी हिसे सां ॻंढे थो। कराची खां पोइ सिंध जे ॿिए वॾे शहर हैदराबाद में बि इलेक्ट्रिक बसनि जो मनसूबो शुरू कयो वियो आहे। मुस्तक़बिल में वधीक रूट बि शामिल कया वेंदा त जीअं वधीक माण्हू हिन सहूलियत मां फ़ाइदो वठी सघनि। हीउ मनसूबो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप यानी सरकारी ऐं ख़ानगी शोबे जे गॾियल सहकार सां हली रहियो आहे। हुकूमत जो चवणु आहे त इन सां न रुॻो बहितर सर्विस मिलंदी, पर निज़ाम जी सार संभाल ऐं ऑपरेशन बि वधीक मुयसर बणिजी सघंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मूजिबि मुस्तक़बिल में वधीक इलेक्ट्रिक बसूं, डबल डेकर बसूं ऐं इलेक्ट्रिक टैक्सी सर्विस बि मुतारफ़ कराइण जी रथाबंदी कई वई आहे। आलमी बैंक जे सहकार सां ईंदड़ सालनि में इलेक्ट्रिक बसनि जो अंगु 2000 ताईं वधाइण जो हदफ़ बि रखियो वियो आहे। हाणे अचो त ॾिसूं हिन मनसूबे जा फ़ाइदा। इलेक्ट्रॉनिक बसूं डीज़ल बदिरां बिजली ते हलंदियूं, जंहिंसां हवा जी गदिलाण घटि थींदी। डीज़ल ते ख़र्च घटिजण सां डिघे मुदे में ऑपरेटिंग ख़र्च बि घटि थी सघनि था। मुसाफ़िरनि खे वधीक आरामदाह, ख़ामोश ऐं महफ़ूज़ सफ़र जूं सहूलियतूं मिलंदियूं। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त इलेक्ट्रिक बसनि वारो मनसूबो कामयाबी सां हली रहियो आहे। असांजी कोशिशि आहे त कराची अंदरि सभिनी इलाइक़नि ताईं बराबरि सहूलियत पहुचाई वञे। चार्जिंग स्टेशन ऐं बसनि जी सार संभाल जो बहितर निज़ाम जोड़ियो वियो आहे। इन्ही मनसूबे सां आम माण्हू खे सस्ती ऐं बाक़ाइदा सर्विस मिली रही आहे। इलेक्ट्रिक बसनि जो ही मनसूबो सिंध हुकूमत जो माहौल दोस्त ऐं मुसाफ़िर दोस्त मनसूबो आहे। इहो मनसूबो सिंध जे शहरी ट्रांसपोर्ट में हिकु अहम तब्दीली आणे सघे थो, छो त इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू थियण सां रोज़ानो सफ़र कंदड़ आम माण्हू खे बहितर, वक़्तायती ऐं सस्ती सहूलियत मिली रही आहे।